सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो फरमाने आली शान है। जहाँ मूं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व तआला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। अल्लाह ऐं रसूल खे तकलीफ़ ॾियण वारो सुल्तान दो जहान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फरमाने इबरत निशान है। जहाँ बग़ैर शरई सबब जे कंहिं मुसलमान खे तकलीफ़ ॾिनी उन मूंखे तकलीफ़ ॾिनी ऐं जहाँ मूंखे तकलीफ़ ॾिनी उन अल्लाह पाक खे तकलीफ़ ॾिनी। अल्लाह ऐं रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॾियण वारे जे बारे में अल्लाह करीम सिपारे 22 सूरह अहज़ाब आयत नंबर 57 में इरशाद फरमाए थो। तर्जुमो कंजुल ईमान। बेशक जेकी तकलीफ़ ॾियनि था अल्लाह ऐं उन जे रसूल खे उन्हनि ते अल्लाह जी लानत आहे दुनिया ऐं आख़िरत में ऐं अल्लाह उन्हनि जे वास्ते ज़िल्लत जो अज़ाब तैयार करे रखियो आहे। तफ़सीर सिरातुल जिनान जिल्द 8 सिफ़े 87 ते आहे। यादि रहे त अल्लाह करीम उन खां पाक आहे जो उनखे तकलीफ़ ॾेई सघे को उनखे तकलीफ़ ॾेई सघे या उनखे कंहिंखां तकलीफ़ पहुचे। उन करे हिते अल्लाह पाक खे तकलीफ़ ॾियण मां मुराद उन जे हुकुम जी मुखालफ़त करणु ऐं गुनाहनि जो इर्तिकाब करणु आहे। या हिते अल्लाह पाक जो ज़िक्र ताज़ीम तौर ते आहे जॾहिं त हक़ीक़त में अल्लाह पाक ऐं उन जे रसूल खे तकलीफ़ ॾियण मां मुराद ख़ासि रसूल करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॾियणु आहे। जीअं जंहिं रसूल करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी इताअत कई त उन अल्लाह पाक जी इताअत कई। अहिड़ी तरह जंहिं हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॾिनी उन अल्लाह खे तकलीफ़ ॾिनी। ताबई बुज़ुर्ग हज़रत सैयदना मुजाहिद रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था जहन्नमियनि ते हिकु क़िस्म जी ख़ारिश मुसलत कई वेंदी जंहिंजे सबबु उहे पंहिंजे जिस्मनि खे खनंदा एतिरे ताईं जो खनंदे खनंदे उन्हनि मां कंहिंजी हॾी ज़ाहिर थी वेंदी त आवाज़ु ॾिनो वेंदो ए फलाणा छा तोखे उनजे करे तकलीफ़ थी रही आहे। उहो चवंदो हाओ त पुकारण वारो चवंदो ही उन जो बदिलो आहे जेका तव्हां मुसलमाननि खे तकलीफ़ ॾींदा हुयो। कुझु मस्जिदुनि में माइक जो घणो इस्तेमालु कयो वेंदो आहे जंहिं सबबु माण्हुनि खे परेशानी जो मुंहुं ॾिसणो पवंदो आहे। एसि ताईं जो हिकु टोलो अहिड़ो बि ॾिठो वियो आहे जेको अहिड़ी मस्जिद जे भरिसां घरु वठणु पसंदि कंदो आहे जिते मस्जिद जो आवाज़ु ॿाहिरां न ईंदो हुजे। मस्जिद जी माइक जे हवाले सां हिकिड़ो वाक़ियो ॿुधी वठो। हिकु साहिबु ॿुधायो त कुझु हिन तरह आहे त असांजो घरु फलाणी मस्जिद जे वेझो आहे। रमज़ान मुबारक में उते शबीना जो सिलसिलो थींदो आहे। सफ़ में फ़क़ति कुझु ई माण्हू हूंदा आहिनि पर राति देरि ताईं एतिरे क़दुरु कन फाड़ींदड़ आवाज़ सां माइक हली रहियो हूंदो आहे जो असां सुम्ही न आहियूं सघंदा। हिकु इस्लामाबाद जो चवणु आहे त हिकु दफ़े मूंखे राति 4 वॻे कंहिं फ़ोन कयो त माइक ते थींदड़ नात ख़्वानी जो आवाज़ु फ़ोन ते ॿुधायईं ऐं फ़रियाद कयईं त असांजो घरु फलाणी मस्जिद जे वेझो आहे। हिन वक़्तु राति जा 4 थी रहिया आहिनि पर अञा ताईं मस्जिद में माइक ते नात ख़्वानी थी रही आहे। असां वरी आज़माइश में आहियूं। पोइ उन इस्लामी ॿाहिरि कंहिं तरह राब्तो करे मस्जिद जो माइक बंदि करायो। अल्लाह